जंहिंजो नतीजो न निकितो आहे तंहिंखे डप में रहणु घुरिजे, रोअणु घुरिजे, खिलणु न घुरिजे। खिल तॾहिं जॾहिं अमलनामो सॼे हथ में मिले, खिल तॾहिं जॾहिं मौत ईमान सां अची थिए, तॾहिं तोखे ख़ुशि थियणो आहे। जेसिताईं सबका ॻाल्हि ख़तरे में आहे तेसिताईं खिलण जो को सुवाल ई कोन्हे। हिते अल्लाह खे न को आलिम जी परवाह आहे, न को जाहिल जी परवाह आहे। अबू उबैद इराकी शिबली वग़ैरह जो उस्ताद हो, मुर्शिद ते अची वञो, सम्झ वॾे में वॾो बुज़ुर्ग हो, जंहिंजे करे केतिरा माण्हू नेकोकार थिया हुआ, हक़ ते आया हुआ। शिबली चवे थो पंहिंजे मुर्शिद सां गॾु सफ़र ते निकितासीं, हिकिड़ी ईसायाणी छोकिरी ते नज़र पियो, उस्ताद उते बीह रहियो, असां मां हथ कढी वञे। अल्लाह जी मर्ज़ी हुई, परवरदिगार आलम चई। असां चयोसीं छा आहे तव्हांजे करे त हज़ारनि माण्हुनि खे हिदायत थी आहे, अॼु तव्हां हिन धारी छोकिरी खे ॾिसी मस्त थी बीह रहिया आहियो। चई बसि मुंहिंजे कल्ब ते काराण चढ़ी चुकी आहे, अॻिते आऊं हलण जे लाइ तयारु कोन आहियां। चई असां हथ कढिया, सम्झनि उन्हनि ईसाइनि सां पेशकश कई त छोकिरी मूंखे अची ॾियो। उन्हनि चयो त असांजा सूअर 4 तंहिंखां पोइ तोखे छोकिरी ॾियूं। सम्झ चई असां हथ कढी 2-3 महीना वियासीं हलिया। वरी असां चयो त मुर्शिद जी हालत जाचियो त छा आहे। असीं आयासीं त जंहिं खुतबे सां लठ सां ख़ुतबो ॾींदो हो, उहा लठ खणियो सूअरनि जो धण पियो चाढ़ियो। चई असां हुनखे चयो त साईं ॻाल्हि ॿुध, क़ुर शरीफ़ तोखे यादि हो, बुखारी तोखे यादि हुई, हेॾा किताब तोखे यादि हुआ, हाणे 30 सिपारनि मां को क़ुर तोखे यादि आहे या कोन्हे। चई पुट 30 सिपारा विसरी विया, हिकिड़ी आयत मूंखे यादि आहे। चई कहिड़ी? चई वमन युज़लिलिल्लाहु फला हादिय लहू, जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिंखे केरु बि रस्ते ते आणे नथो सघे। इन कुलूब बनी आदम बैन इस्बई रहमान युक़ल्लिबुहा कैफ़ यशा। इंसाननि जूं दिलियूं, बनी आदम जूं दिलियूं अल्लाह जे 2 आङुरियुनि जे विच में जीअं खपे तीअं फेराए। जाहिल खे आलिम बनाए, आलिम खे जाहिल बनाए, नेकोकार खे बदकार बनाए, बदकार खे नेकोकार बनाए। जंहिं जन्नत खे हिकिड़ी ॿाड़ी वञी छॾी आहे, तंहिंजो मुंहुं जहन्नम ॾे फेरे छॾे। जेको जहन्नम में दाख़िल थियण वारो आहे, तंहिंजो मुंहुं जन्नत ॾे फेरे छॾे। मर्ज़ी उनजी हलंदी, असांजी का बि कान हलंदी। ही दुनिया इम्तिहान जो घर। अल्लाह जो इम्तिहान नेमत सां थींदो आहे, अल्लाह जो इम्तिहान मुसीबत सां थींदो आहे। ईअं कोन्हे त इम्तिहान फ़क़ति नेमत सां थींदो आहे, सम्झ। परवरदिगार आलम जो इम्तिहान जेको बाने जे लाइ आहे, सो नेमत सां थींदो आहे। अल्लाह जो इम्तिहान मुसीबत सां थींदो आहे। कॾहिं दौलत ॾींदो आहे, माल ऐं मिल्कियत ॾींदो आहे, ज़मीन ॾींदो आहे, औलाद ॾींदो आहे, आज़माईंदो आहे त मुंहिंजे नेमत जो शुक्र करे थो या नथो करे। कॾहिं तकलीफ़ूं ॾींदो आहे, ॾुख ॾींदो आहे, बचनि ते मौत ईंदो आहे, घर सड़ी वेंदो आहे, ज़ालिम तंग कंदा आहिनि, मुसीबतूं आणींदो आहे। इन जे करे त माण्हू सब्र करे थो या नथो करे। जेको मुसीबत में सब्र करे, नेमत में शुक्र करे, उहो माण्हू कामयाब, ॿिया सभु नाकाम। इम्तिहान 2 तरीक़नि सां थींदो, नेमत सां बि थींदो आहे, मुसीबत सां बि थींदो आहे। मूंखे वाक़ियो यादि आहे, हज़रत याह्या बिन अक़सम रहमतुल्लाह अलैह नहव जो वॾो आलिम हो, रंग जो कारो ऐं मिस्कीन हो। उनजे इल्म खे ॾिसी वक़्त जे अमीर पंहिंजी हसीन ऐं ख़ूबसूरत न्याणी हुनखे निकाह में ॾिनी। हाणे मौलवी साहब रंग जो कारो ऐं बुखियो, घर वारी अमीर ऐं शहज़ादी ऐं पैसे वारी। याह्या बिन अक़सम पंहिंजे घरवारी सां गॾु मानी पे खाधी। घरवारी जे मुंहं में ॾिसी चई मूंखे उमेद आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जल जलालू ॿिन्ही खे माफ़ करे जन्नत में दाख़िल कंदो। कॾहिं घरवारी चयो त अञा इहो फ़ैसिलो थियो कोन्हे, तंहिंखां अॻु में तो फतवा कीअं लॻाई। चई आऊं पंहिंजे गिरेबान में मुंहुं विझां थो त ॾिसां थो त मूं जहिड़ो बदशिकिल इंसान केरु बि कोन हूंदो। तो जहिड़ी हसीन औरत मूं जहिड़े बदशिकिल इंसान खे मिली, इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे, तां हुनजो शुक्र करियां। तो जहिड़ी हसीन औरत खे मूं जहिड़ो बदशिकिल मर्द मिलियो, इहा हिकिड़ी मुसीबत आहे तो ते, तां त तूं सब्र करीं। घरवारी खे चई तुंहिंजे ऐं मुंहिंजे निकाह में मूंखे शुक्र जो मौक़ो मिलियो, तोखे सब्र जो मौक़ो मिलियो। शाकिरीन जो रस्तो बि जन्नत आहे, साबिरीन जो रस्तो बि जन्नत आहे। ॿिन्ही जो रस्तो जेको आहे सो छा आहे, चओ जन्नत आहे। अल्लाह जूं नेमतूं अल्लाह जो इम्तिहान 2 तरीक़नि सां थींदो आहे, मुसीबत सां बि थींदो आहे, नेमत सां बि थींदो आहे। ईअं कोन्हे त को हिकिड़े तरीक़े सां इम्तिहान थींदो आहे। इंसान जॾहिं अल्लाह जूं नेमतूं ईंदियूं आहिनि, आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे, सम्झ। हुकूक ख़ुदाबंदी जी भंजकड़ी अची कंदो आहे, कंहिं ॻाल्हि जी परवाह कंहिं क़िस्म जी न कंदो आहे। क़ुर चवे थो व उमली लहुम इन कैदी मतीन। अल्लाह सी फरमाए थो ऐं जल्दी पकड़ कोन कंदो आहियां, मोहलत ॾींदो आहियां, पर पोइ मुंहिंजी पकड़ ॾाढी सख़्तु हूंदी आहे। इन कोन्हे त अल्लाह जल जलालू जल्दी पकड़ करे, परवरदिगार आलम जे तरफ़ां उनखे मोहलत मिलंदी आहे। कारून ज़ोर जे करे ज़र जे करे हक़ जी मुखालफ़त कई, फ़िरऔन ज़ोर जे करे हक़ जी मुखालफ़त कई।